ठुले लॻे मुबारकपुर थाणे जी अद में कारहें जो जरगो मुतासिर धुर मथां 7 लख ॾंड मुक़रर नौजवान नारी खे 6 लख एवज़ पीरसन खे विकिरो करण जो इंकिशाफ। जरगो बलोचिस्तान में कयो वियो। मुबारकपुर थाणे जी अद ॻोठ धूरो बंबल जे रहवासी अब्दुल खालिक पिताफी ऐं मोहम्मद आलम बंबल जी धुरिन में हलंदड़ कारहें तकरार जो जरगो बलोचिस्तान में सरदार अब्दुल खैर बंबल, सरदार ज़हद मुदस्सर बंबल ऐं रईस सरवर बंबल जी सरपंची हेठि थियो, जंहिंमें कारी धुर मथां 7 लख ॾंड विधो वियो। मुतासिर धुर ॾंड जी रक़म मां 80,000 मौक़े ते ई अदा कया, बाक़ी रक़म ॿियनि किस्तुनि में अदा कई वेंदी, जॾहिं त ॾंड जी रक़म मां 40,000 माफ़ कया विया, जॾहिं त सरदार पारां नारी खे 6 लख एवज़ पीरसन खे विकिरो करण जो बि इंकिशाफ थियो आहे। जरगनि ते पाबंदी हुजण करे जरगो बलोचिस्तान में थियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।